सदर आसिफ अली ज़रदारी जे सख्त हुक्मन तहत मंशियात ऑपरेशन कयो पियो वञे। सिंध में मंशियात हिकु वॾो मसइलो वज़ीर शर्जील मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाई हू नौजवाननि जे वालिदैन ऐं सिविल सोसाइटी सां गॾिजी मंशियात जो ख़ात्मो आणींदा। 1.5 महीने दौरान वॾी मिक़दार में आइस चर्स ऐं शराब हथ करे 1322 केस दाख़िल कया ऐं 1505 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो पियो। पीटीआई बानी जे इदारे ते इल्ज़ाम हुया। हाणे उन इदारे खे डील करण ऐं ॿाहिरि मोकिलण लाइ चयो पियो आहे। सुप्रीम कोर्ट में फैज़ाबाद धरणे केस जी ॿुधणी जारी। अटॉर्नी जनरल आगाही ॾिनी त कमीशन रिपोर्ट अदालत जमा कराए छॾी आहे। कमीशन सां वफ़ाक़ी हुकूमत जो को तालुक़ नाहे। मदद कई चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सारिमास में चयो आहे त कमीशन रिपोर्ट में फैज़ समी जे बयान ते भाड़ियो रिपोर्ट में लिखियल आहे त कन्ट्रैक्ट शाहिदूं नाहिनि मिलियूं। शाहिदनि ऐं सबूतनि खे साम्हूं आणणु कमीशन जो कमु हो। सुनीतात काउंसिल जे मखसूस सीटूं न मिलण खिलाफ दरख्वास्त इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट सुनीतात काउंसिल जे मखसूस सीटनि बाबति दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। जस्टिस मंसूर अली शाह हुकुम में चयो आहे त मुअत्तली जो हुकुम मखसूस सीटनि जी हद ताईं हूंदो। जेकी मेंबर इसाफ़ी वेठा आहिनि उन्हनि खे कानून साज़ी में वोट न ॾियणु घुर्जे। पेशावर हाई कोर्ट जे लॉजर बेंच सुनीतात काउंसिल जी मखसूस सीटूं न मिलण खिलाफ दरख्वास्त रद्द करे छॾी हुई। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त बिजली जे 31 करोड़ यूनिट्स जो रिलीफ वापीदारनि खे वापसि ॾिनो वियो आहे। अप्रैल महीने में लेस्को का बि ओवर बिलिंग नाहे थी। कणक इम्पोर्ट जो फ़ैसिलो वफ़ाक़ी सरकार कंदी आहे। माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ का इंक्वायरी थिए।